नओं ॻोठ लॻ मुख़्तलिफ़ ॻोठनि में इस्लाहुल मुस्लिमीन जे क़ाइद सैयदो मुर्शदी हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अल मारूफ सॼण साईं जन जी 60वीं सालगिरह मल्हाई वई। तफ़सीलन मूजिब दरगाह दीनपुर ॻोठ अलहदाफ कल्होड़ो ॻोठ दोदो कल्होड़ो ॻोठ फैज़ मोहम्मद में इस्लाहुल मुस्लिमीन जे क़ाइद सैयदी मुर्शदी हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अल मारूफ महबूब सॼण साईं जन जी 60वीं सालगिरह मल्हाई वई। ॻोठ दीनपुर में सालगिरह के मौके ते खलीफ़ा मोहम्मद इलियास ताहिरी, खलीफ़ा मोहम्मद आशिक ताहिरी, ज़िले लाड़काने जो नायब सदर खलीफ़ा अब्दुल अज़ीज़ अब्बासी ताहिरी, दरगाह दीनपुर जे यूनिट जो सदर अलामा सरदार अहमद ताहिरी ऐं ॿियनि शिरकत कई। ॻोठ अलहादाद में सालगिरह के मौके ते माजिद कल्होड़ो, तालिब कल्होड़ो, मोहम्मद अनवर, गुलाम मुस्तफ़ा कल्होड़ो, मौलवी गुलाम रसूल कल्होड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। ॻोठ दोदो कल्होड़ो में सालगिरह के मौके ते गुलाम फरीद कल्होड़ो, मौलवी बशीर अहमद ताहिरी, मौलवी अब्दुल करीम ताहिरी ऐं ॿियनि शिरकत कई ऐं उन वक़्त पंहिंजे मुर्शिद जे सेहत आमिला ऐं ख़ज़री हयाती लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं महबूब मुर्शिद सॼण साईं सालगिरह के मौके ते नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे मुर्शिद जी शान में मुनक़बत पढ़ी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।